मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करें। साईं मजबूरी में गुनाह जो कम करण दुरुस्त आहे। असांजा कुछ दोस्त आहिनि जेके चवनि था त मजबूरी में असां व्याज खणूं था ऐं मजबूरी में असां रिश्वत वठूं था ऐं असां पोइ अॻिते हली करे तौबा कंदासीं। न साईं, इहे बिल्कुलु धोखेबाज़ी आहे। मजबूरी में कंहिं क़िस्म जो कोई गुनाह, मजबूरी जी हालत में कंहिं क़िस्म जो कोई इजाज़त न आहे तव्हां व्याज खणो। मजबूरी हालत में कोई इजाज़त न आहे तव्हां रिश्वत वठो। हे शैतान पटी पढ़ाईंदो आहे त फ़िलहाल मां व्याज खणा थो, फ़िलहाल मां व्याज खणी करे पंहिंजो हे कमु कयां थो, पोइ मां तौबा कंदुमि, पोइ मां तौबा कंदुमि। हे बिल्कुलु बि तौबा न कंदो। इन शयुनि जे तरफ़ वञणो ई न आहे। अल्लाह ताला हिकिड़ी शइ हराम करे छॾी। कहिड़ी मजबूरी आहे अॼुकल्ह मुस्लमाननि खे? मजबूरी इहा हूंदी त व्याज ते व्याज खणी करे मेह था वठूं, व्याज खणी करे मोटरसाइकिल था वठूं, व्याज खणी करे सही भाण था वठूं। हे कहिड़े क़िस्म जी मजबूरी आहे? को मथां तव्हांजे मथां मौत बीठो आहे? कंहिं क़िस्म जो कोई शइ इजाज़त न आहे। हराम वारो कमु कहिड़ी बि मजबूरी हुजे, कहिड़ी बि मजबूरी हुजे, हराम वारो कमु जेको आहे कोई मुस्लमान न कंदो। अल्लाह माफ़ करे, छा पोइ कॾहिं मजबूरी अचे कोई मुस्लमान चए साईं मूंखे मजबूरी आहे मां काफ़िर थियो आहियां। हिकिड़ो बंदो जेकर चए त मजबूरी मां व्याज कयां त पोइ सुभाणे ईअं बि चई सघंदो न साईं मजबूरी आहे मां इन करे जेको गैर मुस्लिम थियो आहे। त सर कंहिं क़िस्म जो कोई गुंजाइश न आहे। मजबूरी हुजे, मुसीबत हुजे, मौत मथां बीठो हुजे, कंहिं क़िस्म जो कोई जेको गुनाह कमु इजाज़त न आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।